नवाज न्यूज़ में भलीकार अवया संझा सैयद शामिल के नफेल मुल्क में कोरोना वायरस वधीक 68 मरीजन जो हयातू विटकाए वियो फौतन जो अंग वधी 27,072 थी वियो 24 कलाकनि दौरान 2,928 नवां केस रिपोर्ट मुतासिर थियल जो अघु 12,18,749 थी वियो हिन वक़्त ताईं 11,25,952 मरीज वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका वायरस जी शिरह 5.8% रही। हुकूमत पारां इलेक्शन कमीशन जा इख्तियार घटाइण जो फ़ैसिलो कानून साज़ी लाइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास जल्द घुराइण जो इम्कान ज़रीन मूजिब इलेक्शन एक्ट में तरमीम करे इलेक्शन कमीशन जा कुछ इख्तियार नादरा खे ॾिना वेंदा। सदर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास अॼु तलब करे वरितो। बलूचिस्तान के बड़े वजीर याम कमाल खिलाफ बेतमादी रिथ रोकण लाइ सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जूं कोशिशूं नाकाम ऑपोजिशन खां पोइ इतिहादी बि याम कमाल खान खिलाफ थी विया। याम कमाल ऐं ऑपोजिशन अॻवाननि सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सेनेट चेयरमैन सादिक संजरानी चयो त याम कमाल खिलाफ बेतमादी रिथ ते ऑपोजिशन मेंबर अटल आहिनि। हिन भेरे मामलो हुन खां चढ़ियल आहे। उमीद कयां थो त बलूचिस्तान जो वॾो वज़ीर मामले खे पाण सम्झंदो। सन में इंडस हाईवे ते तेज रफ्तार कार जो मोटरसाइकिल के टक्कर हिकु ॼणो फौत हिकु ज़ख़्मी हिंगोर जा वेझो क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं ट्रॉलर में टक्कर हिकु ॼणो फौत ॿ ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। टंडो गुलाम हैदर वेझो गुल मुराद अली चांडियो में पानी जी खॾ मां हिकु ॼणे जो लाश हथायो। मुज़फ़र हुसैन कहरी जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। उमरकोट वेझो मनूमाली में प्लाट जी तकरार तवाही बिरादरी जी बिंदरियन में झेड़ो 8 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। गडाब में स्टील मिल्स पुल वेझो अणॼातल हथियारबंदनि ककड़वासी नौजवान के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नौजवान जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। आई मीरपुर माहिलो वेझो पुलिस पारां हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त ओबावड़ वासी अब्दुल हकीम चाचड़ उर्फ टोनी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे।